जैकाबाद में पुरस्कार नमूने कतल थी वियल फैसल मुगरी जो पोस्टमार्टम कराइण ऐं सरदार दारा ज़ुबैर ख़ान जकरानी गिरफ़्तारी ख़िलाफ़ सवे जेका नौजवान टोल में हिते मुज़ाहिरो कयो हिते जेका अॻवान मौजूद आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त जेका सरदार ज़ुबैर ख़ान जकरानी जी गिरफ़्तारी कीअं थी आहे ऐं फैसल मुगरी जेका पोस्टमार्टम उहो छो न थी थिए। अचो हिन सां ॻाल्हि ॿोल कयूं। ॾेढ माह अॻु फैसल खान मुगेरी जेको आहे मुबैना तौर पंहिंजे घर में क़तल कयो वियो। ठीकु आहे, हुनजो को वारस न आहे, हू वेगो भाउ शेर मोहम्मद खान मुगेरी साहिब जो। उन खां पोइ असां हिकिड़ो ई मुतालबो रखियो थी त उनजो पोस्टमार्टम कयो, अछो ऐं कारा तमामु जेको आहे ज़ाहिर थी वेंदा। उन जे लाइ असां मुसलसल जेको आहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सोशल मीडिया ते ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज थींदा रहिया आहिनि। उन सिलसिले में अॼु बि असां बि गॾु थिया आहियूं। ज़ुबैर ख़ान जी गिरफ़्तारी जेको आहे साज़िश ऐं प्लानिंग जो नतीजो आहे ऐं उनखे जेको सरदार ज़ुबैर ख़ान हिकिड़े दोस्त जी ख़ातिर केस जी पैरवी करे पियो, उनखे रस्ते तां हटाइण जी इहा साज़िश आहे जंहिंजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मुज़मत कयूं था ऐं आला अख़्तरनि खां अपील था कयूं त जल्द खां जल्द सरदार ज़ुबैर ख़ान खे आज़ादु कयो वञे। ही सरदार ज़ुबैर ख़ान जकरानी खे गिरफ़्तार करे ही जेके ऊचा हथकुंडा इस्तेमालु कनि असांखे हिसाइनि था, असांखे चवनि था त तव्हां हटी वञो। असां इंशाअल्लाह ताला इन हक़परस्ती खां हटंदासीं कोन। मुतालबो कया त फौरी तौर जेका शहीद फैसल मुगरी जी पोस्टमार्टम कराए सरदार ज़ुबैर ख़ान जकरानी खे आज़ादु कयो वञे। कैमरामैन सदाम दावे सां गॾु सरमद कंडराणी, सन टीवी न्यूज़, ठुल्लो।